दोस्तों मैं तव्हांजो मेज़बान ज़ाहिद राज पर असां प्रोग्राम अॼोकी अख़बारूं छातियूं लिखनि में हाज़िर आहियां ऐं असां सां गॾु महिमान आहे सीनियर सहाफ़ी तजज़ियनगार ऐं समाज ऐं सियासत ते तमामु गहरी नज़र रखंदड़ क़ासिम सराण ऐं क़ासिम साहिब तव्हांखे असां भलीकार चऊं था पंहिंजे प्रोग्राम में ऐं अॼोकी अख़बारूं वज़ीर जे बयान सां फिरियलूं नज़र अचनि थियूं ख़ासि करे इमरान ख़ान जी हुन मां मायूसी तमामु घणी नज़र अचे थी ऐं लॻे थो त थोरो एस्टेब्लिशमेंट हुन मां बेज़ार आहे या को ॿियो सियासी पतो आहे ऐं इन सिलसिले में रोज़ानी पंहिंजी अख़बार जी जेका लीड ख़बर आहे वज़ीर जी त नवाज़ शरीफ़ वापसीअ लाइ रस्ता कढिया पिया वञनि संदसि सज़ा ख़तमु करण जूं ॻाल्हियूं थी रहियूं आहिनि वज़ीर अज़म सदारत हेठि तर्जुमाननि जो इजलास नवाज़ शरीफ़ जी सज़ा ऐं केपीकी जे मकानी चूंडुनि में शिकस्त वारे मामले ते गौर वीचार अंदरूनी कहाणी साम्हूं अची वई। अदालत नवाज़ शरीफ़ खे नाल कयो संदसि नाअहली ख़तमु करण लाइ रस्ता ॻोल्हिया पिया वञनि जेकॾहिं संदसि सज़ा ख़तमु करणी आहे त पोइ सभु जेल खोलणु घुरिजनि। वज़ीर अज़म इमरान ख़ान नवाज़ शरीफ़ अवाम जो पैसो लुटे परॾे मुंतक़िल कयो पनामा में नालो अचण ते नाल थियो हिन अॼु ताईं मिनी ट्रेल नाहे ॾिनी हिकु ॾोहीअ खे कीअं चोथों भेरो वज़ीर अज़म बणाए सघिजे थो। कीअं था क़ासिम साहिब हिन बयान खे ॾिसो जेका फेस रीडिंग हुई कल्ह चवंदा इमरान ख़ान जी त ॾाढी माना परेशान कंदड़ हुई मायूस कंदड़ हुई ऐं हीअ जेको माना बयानु आहे छा इहो इन तरफ़ इशारो त न आहे त ज़रदारी कुझु शर्त हल्का करे ऐं ॿियूं बि शर्त हल्का कनि नवाज़ शरीफ़ अची वञे। मुल्क में सभ खां वॾो मसइलो इहो आहे सभ खां वॾो जेको चोर आहे उनखे घणो रिलीफ आहे। अदालतुनि कहिड़े बुनियाद ते नवाज़ शरीफ़ खे सज़ा ॾिनी मनी ट्रेल खां सवाइ ॿिया खोड़ सारा केस वाक़िया आहिनि जंहिं जो अदालतुनि में किसो हलंदड़ आहे पर उनखां सभ खां वॾी ॻाल्हि इहा आहे त हिकिड़ो माण्हू अदालत खे चकमो ॾेई ॿाहिरि हलियो वियो आहे। हाणे उनखे मोटाए कानूनी रिआयतूं ॾेई ऐं उन लाइ पोज़ीशन ठाही वञे त उहो मुल्क जो हुकुमरान थिए त इन मां चिटो आहे त हिन मुल्क में सियासी ड्रोड़ न आहे। हिते हिन मुल्क में सभु कुझु इंतिज़ामी ऐं एजेंसियुनि जी ड्रोड़ आहे। हीअ एजेंसियुनि जी रांदि आहे उहे पंहिंजी रांदि सां पंहिंजे मर्ज़ी जे माण्हू खे वठी अचनि था वरी वठी वञनि था। जेकॾहिं इमरान ख़ान जो चवणु आहे त नवाज़ शरीफ़ खे रिआयत ॾियण सां ॿियनि खे बि रिआयत ॾिनी वञे त इहा ॻाल्हि त हक़ बिजानिब आहे त जेकॾहिं तव्हां कानून हिकिड़े फ़र्द लाइ त नरम नथा करे सघो न। हीउ मुल्क आहे त कानून आहे त आइन आहे आइन जी पासदारी आहे। जेकॾहिं तव्हांखे उहो सभु कुझु करिणो आहे त पोइ रिआयतूं त पोइ मिड़नी खे रिआयतूं ॾियो जे सज़ा त पोइ मिड़नी जी सज़ा हुजे। ऐं नवाज़ शरीफ़ त पोइ हिन मुल्क जो वॾे में वॾो ॾोहारी आहे जंहिंखे मरकज़ी अदालतूं सज़ा ॾेई चुकियूं आहिनि। पर उहे सज़ाऊं सियासी सज़ाऊं त आहिनि न हिन मामिलो जेकॾहिं एस्टेब्लिशमेंट मुहरा आयो त वाह नथा थियो मुहरा त वरी पोइ सियासी सज़ाऊं अची थियूं वञनि। ॻाल्हि उहा ई कईसीं त हिन मुल्क में जेकी कुझु थिए पिए थो उहो एस्टेब्लिशमेंट त अञा बि उहो हल्को आहे जंहिं वटि असांजे एजेंसियूं मुलाज़िम आहिनि। एस्टेब्लिशमेंट अञा बि सॻी दुर आहे। चवंदा रोज़ानी कावश तरफ़ त रोज़ानी कावश जी जेका टे-कलम ख़बर आहे यूरिया भाण अॼुकल्ह वॾो इशू आहे सिंध आबादगारनि लाइ भाण मिले कोन थो ऐं उनजी टे-कलम ख़बर आई थिए त यूरिया भाण जी खोट सबबु कणिक जो फ़सुलु मुतासिर थींदो। कंपनियुनि खे भाण ॾियण लाइ पाबंद कयो सिंध जो वफ़ाक़ खे ख़त। सिंध में भाण जी खोट सबबु डीलरनि ज़ख़ीरांदोज़ी करे वरिती ब्लैक ते विकिरो ऐं घोस्ट डीलरनि खे बि भाण जारी थियण जो इंकशाफ। सिंध में 97% कणिक जी पोखी जो टारगेट पूरो थी चुको आहे तंहिं करे कणिक जे फ़सुल खे यूरिया भाण जी सख़्तु ज़रूरत आहे। सिंध सरकार हाणे सिंध सरकार पाण कुझु करण जेकॾहिं मामिलो इलाही नाल जो आहे। सिंध सरकार 6 नाल माण्हू आहिनि सिर्फ़ु। जेकॾहिं न त 8000 टन यूरिया रोज़ानो घोटकी ज़िले में ठहे थो ॿियनि ज़िलनि में ठहे थो। जेकॾहिं सॼी सिंध जी ज़रई आबादी जी इंडेट वठी ऐं उन जी सर्वे कई वञे त इहो कलर असांजे लाइ घणो आहे पर मुल्क जे 3 सूबनि में कलर जी शार्टेज न आहे उते ब्लैक ते विकिरो न आहे उते कंट्रोल आहे। सिंध में उहो न आहे। सिंध हुकूमत चए थी त इहो वफ़ाक़ जो ॾोह आहे। जेकॾहिं वफ़ाक़ जो ॾोह आहे त पोइ त माना तव्हां पंहिंजी धरती जा मालिक न आहियो पंहिंजी इंडस्ट्रीज़ जा मालिक न आहियो
पंहिंजे माण्हुनि जा मालिक न आहियो, तॾहिं त ही सभु कुझु हितां चोरी थिए थिए थी। तव्हां चोरनि खे दग ॾियण वारो ख़ुदि चोर हूंदो आहे, भले को पापाईदार हूंदो आहे, उन खां वॾो ॾोही हूंदो आहे। इन जे करे अहिड़ी न हली वरी रोज़ाना सोभ में जेके ख़बर ईंदी आहे सुपर लीडर सिंध हुकूमत जी गुड्डू बिराज जी मॉनिटरिंग न करण जा इल्ज़ाम रद्द करे छॾिया। पंजाब ते रिकॉर्ड में हे फेर जो इल्ज़ाम। पंजाब जे आपाची खाते वारे वज़ीर मोहसिन लिगारी वज़ीर आज़म खे बिराज जी मॉनिटरिंग बाबति ग़लति हक़ीक़तुनि जी उबतड़ ब्रीफिंग ॾिनी। हाणे पाणी जी सूरत मुसलसल इहा रहंदी थी अचे, पर सिंध हुकूमत रुॻी माना तव्हांजी ॻाल्हाइण घुर त इंतिहाई नाइलीअ मुज़ाहिरो थी करे त माना पाणीअ जो बि सही केस विड़ी नथा सघनि। पाणी जो सही केस विढ़णु हुकूमतुनि जो त कमु आहे ई कोन, उनजो त क़ुर में फ़ैसिलो लॻो पियो आहे त पाणी जी प्लानिंग पुछड़ी छोड़ वारी जॻह खां शुरू थी मथे वेंदी आहे ऐं पाणी जो छोड़ जो मामिलो हल थींदो आहे उनजे पूराए जो। उहो ही न पिया कनि। हिन जो मतिलबु आहे त असांजी जेका इस्टेब्लिशमेंट आहे उहा त आहे ई हिन दीन हिन मुल्क जे ख़िलाफ़ु आहे। उहे पंहिंजो कमु कनि पिया। एजेंसियूं जेके उन्हनि जूं नौकर आहिनि उहे उन्हनि जे इशारे ते हलनि पियूं। पोइ असां वारा त जेके आहिनि से नौकरनि जा बि नौकर आहिनि, उहे मिड़ई ईअं कमदार वीचारा आहिनि, उन्हनि खां का प्लानिंग न थी थिए। जेकॾहिं तव्हां वाक़ई मुस्लमान आहियो ऐं हीउ मुल्क इस्लाम जे नाले ते थियल आहे त पोइ पाणी जी प्लानिंग समुंड जे छोड़ खां शुरू थी मथे वठी वञो। ॿियूं ॻाल्हियूं करणु सभु अजायूं आहिनि। अॼु वरी क़ाइदे आज़म जे मोहम्मद अली जिन्ना जे जनम जो ॾींहुं बि आहे, जंहिं मुल्क में आम मोकल कई वई आहे। पर क़ाइदे आज़म जो मौत कीअं वाक़ियो थियो, आख़िरकार कहिड़ो सबबु आहे जो मुल्क जे बानी ख़िलाफ़ु हिते PhD करण जी इजाज़त न आहे? क़ाइदे आज़म वीचारे खे त ईअं एशियाटिक खे टोड़ण लाइ जेके सियासतदान वरिता विया उन्हनि मां क़ाइदे आज़म हिकिड़ो आहे। बाक़ी हिकिड़ी चिटी ॾिठी ॻाल्हि आहे त 47 में मुल्क आज़ादु थियो, 48 में क़ाइदे आज़म गुज़ारे वियो। मरण खां अॻे मुल्क जो बानी किथे हो? जिते ज़ियारत में हो। हिन मुल्क जी जेका दौड़ वाग हली पिए उहा कंहिंजे हथ ते ई, उन्हनि जूं अथॉरिटी सयूं केरु पियो करे, कार वहिंवार केरु पियो हलाए, उन जा इंतिज़ामी मसइला कीअं हल पिया थियनि। जॾहिं त जंहिं जॻह ते क़ाइदे आज़म रहियल हो उते न गाॾी जी सहूलियत हुई, न माण्हू जे अचण वञण जी सहूलियत हुई। इवन हिन हदि जो जॾहिं क़ाइदे आज़म जो लाश आंदो वियो खादा मार्केट वटि, जेका गाॾी ख़राबु थी पई त पोइ माण्हुनि खे ज़ियारत छो न कराई वई मुल्क जे बानी जी? भला ज़ियारत न कराई वई त हिकिड़ो फ़ोटू त हुजे हा त हीउ क़ाइदे आज़म आहे जेको फ़ौत थी वियो आहे, उहो बि कोन हो। इन जो मतिलबु आहे इहो सॼो मालिकनि जोड़े संसार रखियो हो जंहिं तहत इहो सभु कुझु कयो वियो। क़ाइदे आज़म जे इहो ॼमण खे ई शकी बनायो आहे। झिरकनि जो ॼमियल उहो वज़ीर मेंशन में ॼमियल ॾेखारियो थो वञे, उहो ज़ियारत में दफ़न थियल माण्हू उहो कराची में ॾेखारियो पियो वञे। ही सॼी तारीख़ जूं चिहाड़ियूं कयूं पियूं वञनि जेके इंतिहाई ग़लती आहे। ऐं इन्हनि बार बार ग़लतियुनि खे लटण सां जेको बार बार दॿाइण सां इनकलाब ईंदो आहे उहो ॾाढो ख़तरनाक थींदो आहे। ऐं ही पाण इनकलाब जूं सूरत हाल पैदा कनि पिया ऐं ग़रीब माण्हुनि खे चवनि पिया हिननि सिंध जे माण्हुनि, सिंधी माण्हुनि, सिंध जी धरती ऐं वसीलनि खे लुटण ऐं इंतिहाई मतिलबु ग़िलाज़त में घेरनि पिया। उनजो नतीजो ज़रूरु को निकिरंदो। महिरबानी कासिम मिस्रान, तव्हां असांखे टाइम ॾिनो ऐं असांजे प्रोग्राम में वक़्तु पूरो थियो। पाण खोड़ सारी ॻाल्हि ख़बरुनि ते पाण ॻाल्हि ॿोल कई, ख़ासि करे जेको वज़ीर आज़म बयानु आहे इंतिहाई मायूस कुन बयानु आहे ऐं लॻे पियो सूरत हाल इन तरफ़ वञे पई त इमरान ख़ान खां मुल्क ही हली सघे कोन थो, जंहिंजे करे नवाज़ शरीफ़ जी राह हमवार कई पई वञे। हाणे ॾिसणो ई आहे त वाक़ई नवाज़ शरीफ़ जी राह हमवार थिए थी, नवाज़ शरीफ़ वापसि अचे थो या नथो अचे, इहो वक़्तु ॿुधाईंदो। सुभाणे ताईं पंहिंजे मेज़बान ज़ाहिद राज रखंदा इजाज़त। अलाह वाहे।